जॾहिं अल्लाह जे नबी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे वारिस हज़रत सुलेमान नबी थिया त हू अल्लाह जी दरबार मां दुआ घुरण लॻा त ए अल्लाह मूंखे उहो मर्तबो अता फरमा जेको मूंखां पहिरियां न कंहिंखे मिलियो हुजे ऐं न ई मूंखां पोइ कंहिं ॿिए खे मिले। उहो दौर हिकु अजीब दौर हुओ। माण्हू जिन्ननि ऐं कारे जादू ते घणो यकीन रखंदा हुआ। अल्लाह पंहिंजे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ पखी, जीत, हवा ऐं जिन्नात खे मातहत करे छॾियो। बस अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिथे बि कुफर, नफ़रत ऐं इंसाननि ते ज़ुल्म ॾिसंदा हुआ त पोइ अची पंहिंजा मौजज़ा ॾेखारींदा हुआ ऐं ईअं ई इंसान हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह जो नबी सम्झी सही रस्ते ते अची वेंदा हुआ। ऐं अगरि के जिन इंसाननि जे गिरोह ते हमलो कंदा हुआ, उन्हनि खे नुक़सान पहुचाईंदा हुआ त पाण उन जिननि खे ज़ंजीरनि में ॿधी छॾींदा हुआ ऐं पाण जो तख़्त हवा पंहिंजे कंधनि ते खणंदी हुई। पाण आसमाननि में उॾरंदो हो त उअं ई पाण आसमान में उॾरी रहिया हुआ त एतिरे में हिकु जिन पाण खे चवण लॻो त ए अल्लाह जा नबी, ज़मीन ते बाबुलो वटि जिन्नात जो हिकु गिरोह इंसाननि ते ज़ुल्म कंदो आहे ऐं उतां जा जिन इंसाननि खे तकलीफ़ ॾेई इहो मञाईंदा आहिनि त उन्हनि वटि गैब जो इल्मु आहे ऐं ईअं इंसान बि सिरात मुस्तक़ीम खां हटी रहिया आहिनि। जीअं ई अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान उन ॻाल्हि खे ॿुधो त पाण पंहिंजे तख़्त खे बाबुल जी तरफ़ मोड़नि था ऐं उन गिरोह ॾे वञी चवनि था त ए तकबर में रहण वारो अल्लाह खां डिॼो। इहो जिन्नात जो गिरोह हज़रत सुलेमान जी ताक़त खां नावाक़िफ़ हो। उन्हनि मां हिकु जिन जंहिंजो नालो लियाब हो चवण लॻो, असां कंहिं खां नथा डिॼूं ऐं असां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा आहियूं। उन क़बीले जा कुझु जिन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी तख़्त जे चइनी पासनि खां अची वञनि था ऐं चवण लॻा, अगरि तूं वाक़ई सचो आहीं त असांखे क़ैद करे ॾेखार। त बस अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जीअं ई पंहिंजी आसा उन्हनि जिननि जी तरफ़ कनि था त हवा ऐं मिट्टी जो हिकु अजीब तूफ़ान उथे थो ऐं ज़मीन खे चीरे लोह निकिरे थो ऐं उहो लोह ज़ंजीरनि में तब्दील थी वञे थो ऐं उहे ई ज़ंजीर हर उन जिन जे ॻीचे में पइजी वञे थो। उहे सभु जो सभु जिन अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान जे पेरनि में किरी चवनि था त तव्हां केरु आहियो? पोइ पाण फरमाइनि था त मां अल्लाह जो नबी दाऊद जो पुटु सुलेमान आहियां ऐं अल्लाह मूंखे हिन ज़मीन ते अमुन ऐं सलामती जे लाइ चूंडियो आहे। ए गिरोह जिन, ख़बरदार थी वञो, हिन ज़मीन ते फसाद न फैलायो न त अल्लाह जो अज़ाब तव्हां खे ख़तम करे छॾींदो। ईअं ई उहो सॼो गिरोह हज़रत सुलेमान जी नबूवत ऐं अल्लाह जी वहदानियत खे मञण लॻा ऐं पोइ सभु जो सभु अमुन, मोहबत ऐं सुकून सां गॾु ज़िंदगी गुज़ारण लॻा ऐं वाइदो कनि था त कॾहिं बि कंहिं इंसान खे तकलीफ़ न ॾींदासीं। बेशक अल्लाह जंहिंखे चाहे पंहिंजी ख़ासि रहमत ऐं ताक़त सां नवाज़े छॾे थो। हू हर दुआ खे ॿुधण वारो ऐं सभिनी ते करम करण वारो आहे। हे अल्लाह, हिन पूरे जहान ते पंहिंजो करम फरमा ऐं हर इंसान जी जाइज़ दुआ खे क़बूल ऐं मक़बूल अता फरमा। आमीन सुम्मा आमीन।